अफ़सोसनाक ख़बर नवाबशाह खां वाटर में वञे टे ॿारड़ा ॿुॾी विया। ॿिनि ॼणनि खे बचाए वियो जॾहिं त हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। गोश कमली जमाली में 7 वरियनि जो इमदाद जमाली हयाती विञाए वेठो। ॿिनि ॿारनि खे बेहोशी वारी हालत में नवाबशाह अस्पताल पहुचाए वियो। अवा खे आगाही ॾेई रहिया आहियूं। नवाबशाह खां वाटर में विझंदे टे ॿारड़ा ॿुॾी विया, ॿिनि खे बचाए वियो, हिकु फ़ौत थी वियो। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे। ॻोठ कमली जमाली में 7 वरियनि जो इमदाद जमाली हयाती विञाए वेठो। ॿिनि ॿारनि खे बेहोशी वारी हालत में नवाबशाह अस्पताल पहुचाए वियो जॾहिं त हिकु ॿारु फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नवाबशाह खां वाटर में विझंदे टे ॿारड़ा ॿुॾी विया, ॿिनि खे बचाए वियो आहे, हिकु फ़ौत थी वियो आहे। ॻोठ कमली जमाली में 7 वरियनि जो इमदाद जमाली हयाती विञाए वेठो आहे। ॿिनि ॿारनि खे बेहोशी वारी हालत में नवाबशाह अस्पताल पहुचाए वियो आहे। वाटर में विझंदे टे ॿारड़ा ॿुॾी विया, ॿिनि खे बचाए वियो आहे, हिकु ॿारड़ो फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। ॻोठ कमली जमाली में 7 वरियनि जो इमदाद जमाली हयाती विञाए वेठो आहे। ॿिनि ॿारनि खे बेहोशीअ वारी हालत में नवाबशाह अस्पताल पहुचाए वियो आहे। हिकु भेरो ॿीहर आवाज़ अहम ख़बर शेयर कंदासीं। वाटर में विझंदे टे ॿारड़ा ॿुॾी विया, ॿिनि खे बचाए वियो, हिकु फ़ौत थी वियो। गोश कमली जमाली में 7 वरियनि जो इमदाद जमाली हयाती विञाए वेठो आहे। ॿिनि ॿारनि खे बेहोशी वारी हालत में नवाबशाह अस्पताल पहुचाए वियो। तफ़सील मालूम कंदासीं सिकंदर अली भट्टी खां। जी आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? वाटर में रहियो ॿुॾी विया, जंहिंमें जो फ़ौत थी वियो आहे। जॾहिं ॻोठाणनि जेको आहे ॿिनि ॿारनि खे बचाए वरितो, जंहिंखे PMC अस्पताल आंदो विया, जिते हुननि जो इलाजु हलंदड़ आहे। जी, ॾाढी महिरबानी अपडेट करण लाइ।